सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे इंसान पे कर्मन से याद कयो वेंदो आहे, शिकिल सां न। शिकिल अॼु आहे सुभाणे पंहिंजो पाण पोइ त पइजी वियो। असांजे वास्ती ॻाल्हि में कोन्हे। थोरे वक़्त लाइ पाण खे बढ़ाइण जी कोशिशि करणु, छाकाणि त असांजी आहे न, ॿियनि जे लाइ कईसीं, ॿियनि जी नज़र हटी सभु कुझु खतमु। ऐं जेकॾहिं अञा असां पाण खे बणायो बि सही, कंहिं सिर्फ़ु कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, कंहिं माण्हू खे आदत हूंदी आहे बर्दाश्त न करे सघंदो आहे, पोइ उनखे टुड़की हणण जी आदत हूंदी आहे। उहो सिर्फ़ु चई छॾे, एतिरो तूं चङो लॻे कोन थी, एतिरो सुठी तूं लॻंदी त न पई, अहिड़ा कपिड़ा ठहंदा त न पिया थी। पोइ सभु कुझु ख़तमु, सॼो मुंहुं अहिड़ो करे वेंदासीं जो सभु कुझु जेको कयो कबाई ते पाणी पाणी फेरे छॾंदासीं, पंहिंजो मुंहुं ई लटकाए छॾंदासीं। छाकाणि त असांजो हुयो ई न, ॿिए जो हुयो। पर कर्म असांजा पंहिंजा हूंदा आहिनि। जो उर्स्तू जो मिसाल आहे, उर्स्तू जी शिकिल चङी कोन्हे, पर आईनो घड़ी घड़ी ॾिसंदो, जंहिं महिल मौक़ो ॾिसंदो पंहिंजो चहिरो आईने में ॾिसंदो, पंहिंजो पाण खे आईने में सेखारींदो ॾिसंदो। हाणे की शिकिल चङी न, बीहक चङी न, रंग चङो न, वरी आईने सां जो ॾाढो प्यारु हूंदो, वरी वरी पाण खे ॾिसंदो। हाणे मुंहिंजा एतिरा मञींदड़ बि हुया, एतिरा उनखे फॉलो कंदा, मुंहिंजी हिकु हिकु ॻाल्हि खे, हिकु हिकु लफ़्ज़ खे पोइ वॾी अहमियत ॾींदा। पोइ हिकिड़े ॾींहुं आख़िर हिकिड़े चयोसि ॾिसी ॾिसी, चयोसि हाणे शिकिल त अहिड़ी अथी कोन, ज़रूरु अमल कर्म चङा थी, बाक़ी शिकिल चङी कोन थी। वरी घड़ी घड़ी वेंदो बि आईने जे साम्हूं आहे। हाणे तूं पाण खे ॾिसंदो आहे, असांखे ई पतो आहे चहिरो केतिरो थी, आईने जे साम्हूं वेंदो छो आहे? त उन जेको जवाबु ॾिनो आहे, दमदार जवाबु हो। मुंहिंजो चहिरे खे मां वरी वरी इन करे ॾिसंदो आहियां, भई पाण खे ॾिसंदो आहियां, मुंहिंजी शिकिल ऐं चहिरो चङो कोन्हे हूंदो, सॼो बदसूरतो बेठोलो आहे। तंहिंजे करे चहिरे खे ॾिसी करे मां पंहिंजो पाण खे ॾिसंदो आहियां, भई जेकॾहिं इहो चहिरो आहे, इहो त मूंखे साथ न ॾींदो। तंहिंजे करे चहिरे जी जॻह ते चरित्र खे मां पंहिंजो अहिड़ो ठाहींदुसि, ज़िंदगी मूंखे यादि रखे, माण्हू हमेशह मूंखे यादि रखे। त मां छा, तंहिंजे करे चहिरे खे मां वरी वरी भई चहिरा तूं चङो कोन, पर चरित्र त मुंहिंजे वास आहे न, उनखे मां अहिड़ो बणाईंदुमि जे उनखे माण्हू यादि कंदा। ऐं अॼु समय साल गुज़रण खां बाद में मुंहिंजे चरित्र खे यादि कयो वेंदो आहे, मुंहिंजे कर्मनि खे यादि कयो।